अस्सलाम वालेकुम। CC 2024 में अगर तव्हां फार्म भरियो आहे जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन उन जो इम्तिहान वठंदी ऐं उन जी हाणे स्क्रीनिंग टेस्ट बि थियण वारी आहे। अगरि उन में तव्हांजो फार्म भरियल आहे ऐं तव्हांजे लाइ सिंधी जनरल जेको पेपर आहे उहो कंपलसरी आहे ऐं उन जी तव्हां तयारी करणु चाहियो था त मां हीअ क्लास 1 अगस्त 2025 खां शुरू करे रहियो आहियां। हिन में समूरी डिटेल हिते ॾिनल आहे जेका तव्हां पढ़ी सघो था। अगरि तव्हां इंट्रस्टेड आहियो त मुंहिंजे हिन ॾिनल नंबर ते तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करे ही क्लास तव्हां जॉइन करे था सघो। हिन में तव्हांखे मुकमल पेपर जी सुठे नमूने सां तयारी कराई वेंदी। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। CC 2024 में अगरि तव्हां फार्म भरियो आहे जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन उन जो इम्तिहान वठंदी ऐं उन जी हाणे स्क्रीनिंग टेस्ट बि थियण वारी आहे। अगरि उन में तव्हांजो फार्म भरियल आहे ऐं तव्हांजे लाइ सिंधी जनरल जेको पेपर आहे उहो कंपलसरी आहे ऐं उन जी तव्हां तयारी करणु चाहियो था त मां हीअ क्लास 1 अगस्त 2025 खां शुरू करे रहियो आहियां। हिन में समूरी डिटेल हिते ॾिनल आहे जेका तव्हां पढ़ी सघो था। अगरि तव्हां इंट्रस्टेड आहियो त मुंहिंजे हिन ॾिनल नंबर ते तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करे ही क्लास तव्हां जॉइन करे था सघो। हिन में तव्हांखे मुकमल पेपर जी सुठे नमूने सां तयारी कराई वेंदी। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। CC 2024 में अगरि तव्हां फार्म भरियो आहे जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन उन जो इम्तिहान वठंदी ऐं उन जी हाणे स्क्रीनिंग टेस्ट बि थियण वारी आहे। अगरि उन में तव्हांजो फार्म भरियल आहे ऐं तव्हांजे लाइ सिंधी जनरल जेको पेपर आहे उहो कंपलसरी आहे ऐं उन जी तव्हां तयारी करणु चाहियो था त मां हीअ क्लास 1 अगस्त 2025 खां शुरू करे रहियो आहियां। हिन में समूरी डिटेल हिते ॾिनल आहे जेका तव्हां पढ़ी सघो था। अगरि तव्हां इंट्रस्टेड आहियो त मुंहिंजे हिन ॾिनल नंबर ते तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करे ही क्लास तव्हां जॉइन करे था सघो। हिन में तव्हांखे मुकमल पेपर जी सुठे नमूने सां तयारी कराई वेंदी। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। CC 2024 में अगरि तव्हां फार्म भरियो आहे जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन उन जो इम्तिहान वठंदी ऐं उन जी हाणे स्क्रीनिंग टेस्ट बि थियण वारी आहे। अगरि उन में तव्हांजो फार्म भरियल आहे ऐं तव्हांजे लाइ सिंधी जनरल जेको पेपर आहे उहो कंपलसरी आहे ऐं उन जी तव्हां तयारी करणु चाहियो था त मां हीअ क्लास 1 अगस्त 2025 खां शुरू करे रहियो आहियां। हिन में समूरी डिटेल हिते ॾिनल आहे जेका तव्हां पढ़ी सघो था। अगरि तव्हां इंट्रस्टेड आहियो त मुंहिंजे हिन ॾिनल नंबर ते तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करे ही क्लास तव्हां जॉइन करे था सघो। हिन में तव्हांखे मुकमल पेपर जी सुठे नमूने सां तयारी कराई वेंदी। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। CC 2024 में अगरि तव्हां फार्म भरियो आहे जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन उन जो इम्तिहान वठंदी ऐं उन जी हाणे स्क्रीनिंग टेस्ट बि थियण वारी आहे। अगरि उन में तव्हांजो फार्म भरियल आहे ऐं तव्हांजे लाइ सिंधी जनरल जेको पेपर आहे उहो कंपलसरी आहे ऐं उन जी तव्हां तयारी करणु चाहियो था त मां हीअ क्लास 1 अगस्त 2025 खां शुरू करे रहियो आहियां। हिन में समूरी डिटेल हिते ॾिनल आहे जेका तव्हां पढ़ी सघो था। अगरि तव्हां इंट्रस्टेड आहियो त मुंहिंजे हिन ॾिनल नंबर ते तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करे ही क्लास तव्हां जॉइन करे था सघो। हिन में तव्हांखे मुकमल पेपर जी सुठे नमूने सां तयारी कराई वेंदी। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। CC 2024 में अगरि तव्हां फार्म भरियो आहे जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन उन जो इम्तिहान वठंदी ऐं उन जी हाणे स्क्रीनिंग टेस्ट बि थियण वारी आहे। अगरि उन में तव्हांजो फार्म भरियल आहे ऐं तव्हांजे लाइ सिंधी जनरल जेको पेपर आहे उहो कंपलसरी आहे ऐं उन जी तव्हां तयारी करणु चाहियो था त मां हीअ क्लास 1 अगस्त 2025 खां शुरू करे रहियो आहियां। हिन में समूरी डिटेल हिते ॾिनल आहे जेका तव्हां पढ़ी सघो था। अगरि तव्हां इंट्रस्टेड आहियो त मुंहिंजे हिन ॾिनल नंबर ते तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करे ही क्लास तव्हां जॉइन करे था सघो। हिन में तव्हांखे मुकमल पेपर जी सुठे नमूने सां तयारी कराई वेंदी। थैंक यू।